अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ सां गॾु आहियां नीला सुमरो। हेडलाइंस हवाले टियो ते अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त सिंध सरकार अॻूणे अमरीकी सफ़ारतकार ज़ल्मी ख़लीलज़ाद जे बयान खे मुल्की मामलनि में मुदाख़लत करार ॾेई छॾियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो चवणु आहे त हिकु अमरीकी लॉबी इमरान ख़ान जी हिमायत में बयान ॾेई रही आहे। इमरान ख़ान ऐं ज़ल्मी ख़लीलज़ाद ॿिन्ही ते करप्शन जा इल्ज़ाम आहिनि। सिंध जे जजनि खे सुप्रीम कोर्ट में शामिल छो न पियो कयो वञे, इहा अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयो पिया। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जी मख़सूस जजनि में वाज़े फ़र्क़ आहे। मुल्क में अमली तौर जुडिशियल मार्शल लॉ जहिड़ियूं हालतूं आहिनि। इलेक्शन कमीशन कंहिं इदारे जे मातहत नाहे। इहा अहम ख़बर ॾियूं पिया अवां खे त सिंध सरकार अॻूणे अमरीकी सफ़ारतकार ज़ल्मी ख़लीलज़ाद जे बयान खे मुल्की मामलनि में मुदाख़लत करार ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो चवणु आहे त हिकु अमरीकी लॉबी इमरान ख़ान जी हिमायत में बयान ॾेई रही आहे। इमरान ख़ान ऐं ज़ल्मी ख़लीलज़ाद ॿिन्ही ते करप्शन जा इल्ज़ाम आहिनि। सिंध जे जजनि खे सुप्रीम कोर्ट में शामिल छो न पियो कयो वञे। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जे मख़सूस जजनि में वाज़े फ़र्क़ आहे। मुल्क में अमली तौर जुडिशियल मार्शल लॉ जहिड़ियूं हालतूं आहिनि। इलेक्शन कमीशन के इदारे जे मातहत नाहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर कयूं पिया। सिंध सरकार अॻूणे अमरीकी सफ़ारतकार ज़ल्मी ख़लीलज़ाद जे बयान खे मुल्की मामलनि में मुदाख़लत करार ॾेई छॾियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो चवणु आहे त हिकु अमरीकी लॉबी इमरान ख़ान जी हिमायत में बयान ॾेई रही आहे। इमरान ख़ान ऐं ज़ल्मी ख़लीलज़ाद ॿिन्ही ते करप्शन जा इल्ज़ाम आहिनि।